USB या यूनिवर्सल सीरियल बस जी ज़रूरत हर उन शख़्स खे पवंदी आहे जेको कंप्यूटर इस्तेमाल करे थो। ॿियनि ज़रियनि जी भेट में USB जे ज़रिए डेटा ट्रांसफर करणु वधीक सवलो ऐं तेज़ रफ़्तार आहे, पर इहो हर वापेदार लाइ ॻणती जोॻो हूंदो त सवलाईअ सां मिली वेंदड़ ऐं वक़्तु बचाईंदड़ USB अव्हां जे कंप्यूटर लाइ ख़तरनाक साबित थी सघे थी। इन हवाले सां लास वेगास में थियल हिक कॉन्फ्रेंस दौरान जर्मन मौक़िक़नि USB चिप में वायरस ऐं मेलवेयर जी निशानदेही करे सॼी दुनिया खे परेशान करे छॾियो हो। कॉन्फ्रेंस दौरान ई तजुर्बा कया विया ऐं जॾहिं हिक USB खे कंप्यूटर में लॻायो वियो, कंप्यूटर उन खे बोर्ड तौरु सुञातो। वधीक ॻणती जोॻी ॻाल्हि इहा हुई त USB में मौजूदु वायरस अव्हां जे कंप्यूटर जे हर बटण जो हिसाब रखी रहियो हो। इन सां हू ॻुझी ॼाण ऐं पासवर्ड समेत हर शइ रिकॉर्ड करे रहियो हो। इन खां बि ख़तरे जी ॻाल्हि इहा हुई त दुनिया जो को बि एंटीवायरस अहिड़ी USB खे सुञाणे नथो सघे, खणी वापेदार केॾो ई होशियार छो न हुजे। ख़्यालु रहे त हिन वक़्त ताईं USB ज़रिए हैकिंग या वायरस जो तोड़ नाहे कढियो वियो, पर जेसिताईं इन जो तोड़ कढियो वञे तेसिताईं इस्तेमाल करण खां बचिजे ऐं एंटीवायरस लॻाइण न विसारिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk